कोर ॻाल्हियूं कयूं आहिनि ॾींहं जो बि मूंखे ॿुधायोसीं त अॼु राति मोतीमाला में रहमान मुग़ल जूं नयूं ॻाल्हियूं इंटरव्यू जी सूरत में अवां ताईं पहुचाईंदासीं पर पहिरीं मौसीक़ीअ जो ही मुख़्तसिर मां ऐं बाक़ी मुख्तियार मलिक माण्हू मणियादार माण्हू मणियादार में असां अवां सां मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जी मुलाक़ात कराईंदा आहियूं अॼु जेका शख़्सियत असां चूंडी आहे उन जो तालुक़ मौसीक़ी सां आहे मौसीक़ी जी दुनिया में जिते तमामु पुराणनि झूननि पंहिंजूं कोशिशूं वरितियूं उते नौजवान नई टहीअ जा आवाज़ पंहिंजो मत पाण आहिनि उन्हनि में हिकु अहिड़ो आवाज़ बि उभरियो जंहिं थोरे ई अरसे में वॾो नालो पैदा कयो उहो आवाज़ आहे रहमान मुग़ल जो रहमान मुग़ल अॼु असांजे स्टूडियोज़ में अवां जो ऐं असांजो महिमान सिलसिले माण्हू मणियादार में उन सां ॻाल्हियूं करण लाइ मूंसां साथ ॾींदो अवां जो ॼातल सुञातल कंपेयर अलाह वरायो अनवर त सभ खां पहिरियां महिरबानी खैरपुर जे स्टूडियोज़ में रहमान तव्हांजो ही पंहिंजो घर आहे यानी पाकिस्तान खैरपुर स्टेशन उन इलाइक़े में आहे जिते अवां जे ॻोठ आहे हा अवां हिन खैरपुर जे नंढड़े शहर मां उसरी नालो कमायो पंहिंजी थोरी ज़िंदगी जे मुतालिक़ असांखे ॿुधायो त अवां हिन फन जी दुनिया ॾांहुं कीअं आया हो सभ खां पहिरीं भाउ अनवर ऐं भाउ मुख़्तियार मां तव्हांखे थोराए थो महिरबानी तव्हां पंहिंजे स्टूडियो में मूंखे घुरायो त हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो नंढपण वटि मूंखे तमामु घणो शौक़ु हुयो ॻाइण जो मां जॾहिं नंढो हूंदोसि मां ॾिसंदुसि को बि साज़ जॾहिं वॼंदो त मां बेख़ुदीअ सां मुंहिंजो कनो उन पासे ॾे मुतवजो हूंदो मूंखे यादि आहे जॾहिं मां पंहिंजी मशीन ते हूंदुसि असांजी नंढड़ी कोई फ्लोर मिली उते मां अटो ॾियण लाइ तमामु घणा माण्हू ईंदा मां उते काउंटर ते हूंदुसि त जॾहिं के बि जोगी मुरली वॼाइण वारा ईंदा त मां उनखे सॼे पाण वटि विहारींदुसि ऐं उन्हनि जो उहो साज़ ॿुधंदुसि बहरहाल मूंखे हिकिड़ो ज़हन ॾाढो सुकून मिलंदो पोइ आहिस्ते आहिस्ते असांजो कुझु माहौल अहिड़ो हुयो मज़हबी असांजे घर जो मां उते ओपनली न पियो सभिनी सां ॻाए सघां अच्छा पोइ हाणे आहिस्ते आहिस्ते अॻिते हली तव्हां जहिड़ा सुठा दोस्त मिलिया समी बलो साहब अव्हांखे त ख़बर आहे असां नंढपण कीअं वक़्तु गुज़रियो कीअं ईंदासीं कीअं सभिनी ॿुधंदड़ साथियुनि खे बि ख़बर पवे त अव्हां जॾहिं हिन फन जी दुनिया में कीअं अॻिते वधियो अच्छा पोइ जीअं आउं पढ़ियुसि इंजीनियरिंग कईसीं हुन खां पोइ आउं कराची वियुमि इंजीनियरिंग तव्हां किथां कई पंजतम गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी अच्छा हितां खैरपुर मां डिप्लोमा डिप्लोमा बीटेक ऑनर मूं कई हींअर आउं 17 ग्रेड में आहियां हुते पंहिंजे केडीए में इंजीनियर अच्छा इंजीनियरिंग जो शोबो ऐं तव्हांजो वरी ॻाइण सां दिलचस्पी इहा ॻाल्हि कीअं रचाव उहो सॼो जेको ताम हो तव्हांजे दोस्तनि जो हुयो जंहिंजे करे मां एतिरो वधियुमि मूंखे फ़ख़ुरु आहे पंहिंजनि उन्हनि दोस्तनि जे मथां जिन जो तमामु घणो रहियो ॻाइण ॾांहुं तव्हांजी दिलचस्पी त पुराणी हुई पर इन दुनिया में तव्हां अॻिते मां सम्झां थो कराची पहुचण कराची हा जॾहिं आउं कराची हुयुसि त उते तमामु सुठा दोस्त मिलिया माहौल तमामु माहौल सुठो उन माहौल में के नाला जेके तव्हां ॻाल्हाए सघो सभ खां पहिरियों जेको आहे न मां उन दोस्त खे कॾहिं नथो विसारे सघां अब्दुल समी बलोच जी ख़ासि तौर ते टीवी ते जेको इंट्रोड्यूस मूंखे करायो उनजो बि तालुक़ खैरपुर जिले सां आहे सेठार जा उन खां पोइ वरी रेडियो ते तव्हां जहिड़ा दोस्त ऐं भाऊ कुसर ॿोड़ो जी जहिड़ा साथी मिलिया काफ़ी मुंहिंजा गीत हलाया ऐं हमेशह मूंखे हिमथाईंदा हुया इन कम में हिकिड़ी ॻाल्हि असां महसूसु कई आहे त कैसेट जी दुनिया में तव्हांजो ख़ासि नालो आहे ख़ासि तौर ते अव्हांजे चाहींदड़नि में नौजवान तबिको वधीक आहे त उन सां गॾोगॾु
हिकिड़ी शिकायत जेका ॻाइण जी दुनिया जे माहिरनि जी आहे त जेतिरो तव्हांखे पब्लिक मां आम माण्हूअ मां रिस्पॉन्स मिलियो आहे, चाहत मिली आहे, ओतिरो तव्हां हुननि सां इंसाफ़ कयो आहे या न? मूं इंसाफ़ हुननि सां न कयो। थोरे अरसे में मूंखे तमामु घणी शोहरत मिली आहे। रहमान हिते हिकिड़ो सुवाल मां तव्हांखां इहो पुछंदुसि त तव्हां इंसाफ़ छो कोन करे सघिया आहियो? उहो इन करे त मुंहिंजो तमामु घणो मुंहिंजी तमामु घणी बिज़ी लाइफ गुज़री आहे। इंजीनियरिंग असांजी तमामु एतिरी ॾुखी आहे जो सॼो ॾींहुं मां पंहिंजे ऑफिस जे टेंशन में हूंदो आहियां। पोइ राति जो फंक्शन डेली तक़रीबन फंक्शन उतां जा ओजागा हिन कम खे मां एतिरो टाइम ॾेई न सघियां। यानी माण्हू जी चाहतुनि तव्हांखे एॾो मजबूर कयो आहे जो तव्हां वक़्तु हुननि खे न ॾेई सघिया हो जो तव्हां का महिनत करे सघियो। त इन सिलसिले में का आवाम वटि सोच आहे त तव्हां इन मामले में को वधीक महिनत कंदो? सच पुछो त मां परेशान थी आहियां। चवां थो या त चङी तरह वेही पंहिंजी इंजीनियरिंग कयां या त हिन शौक़ ते, छो त हिकिड़े हथ में ॿ शयूं नथियूं अची सघनि। पर पोइ बहरहाल जहिड़ो हाल आहे कोशिशि कयां न। पर उन में त ईअं थींदो त तव्हां पंहिंजे हेॾनि चाहींदड़नि खे निराश करे मायूस करे हलिया वञो, इहो बि त मुमकिन आहे, सुठो बि न आहे। हा इहो त तव्हां इन सिलसिले में को बाज़ाब्ता सोच तव्हांजी? बहरहाल मां हींअर सोचां थो त पंहिंजी जेकी कैसेट्स आहिनि कुझु तमामु घणे गैप खां पोइ रिलीज़ करायां। हा, ऐं फंक्शन कुझु घटि कयां, घणो तवजो जेको पंहिंजो ॾियां पंहिंजे सिखण ते। हींअर मास्टर ज़फर अली खान साहिब खां सिखां थो शाम जो तक़रीबन। अच्छा, मूसीक़ी दुनिया में कुझु न कुझु तव्हां बहरहाल जेको कुझु सिखियो बि आहे इन सिलसिले में कंहिं खां? बहरहाल माहौल में मां तमामु घणो रहियो आहियां। अच्छा, उहो माहौल तव्हांजो जेको आहे सिख्या ॾींदड़ बणिजी वियो। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां इहो ॿुधायो त हिन महिल ताईं तव्हांजूं तक़रीबन केतिरियूं कैसेट्स अची चुकियूं आहिनि? तक़रीबन 24-25 कैसेट्स आयल आहिनि मार्केट में। अच्छा, ऐं हुनजो ज़ाहिर तव्हांजो ख़ासो रिस्पॉन्स मिलियो आहे। भला मुल्क खां ॿाहिरि बि ॻाइण जो मौक़ो तव्हांखे मिलियो? हा, तमामु घणो। ऐं इहो उनमें थोरो तफ़सील ॿुधायो त उते तव्हां जो वञो था त तव्हांखे उतां जा माण्हू छा था ॿुधणु चाहिनि, तव्हां उन्हनि खे छा ॿुधाईंदा आहियो, हितां खां कहिड़ो माहौल आहे, फ़र्क़ु आहे या साॻी ॻाल्हि आहे? अच्छा, दुबई में मां हिकिड़ी ॻाल्हि ॾिठमि त उते असांजा इहे जेके क़ौमी गीत ॻाइनि था जी उहे नथा ॿुधनि। जेके हितां माइग्रेट थी वॾनि जा जी उहे इहे विछोड़े जा गीत माण्हू टाइप जेके न उहे गीत तमामु घणा हूंदा, यानी पंहिंजे देश खां परे हुअण जे करे उहो जज़्बो वधीक। जज़्बो साईं लतीफ़ खे तमामु घणो ॿुधनि था, सचल साईं जा गीत। अच्छा, उहे तमामु घणो ॿुधनि था। रहमान फोक धुन जे मुतलिक़ हिकिड़ी ॻाल्हि असांजा ॿुधंदड़ साथी अक्सर करे महसूस बि कंदा आहिनि, असांजा फनकार साथी बि, त ॻायल धुननि खे ॿीहर ॻाइण खां वधीक जेके फोक धुनूं हूंदियूं आहिनि पंहिंजूं इलाक़ाई या पंहिंजी सकाफ़त ते जेको बि कुझु ॻायो वेंदो आहे, शाइरी हूंदी आहे या धुनूं हूंदियूं आहिनि, फनकार जॾहिं पंहिंजी शइ हिकिड़ी ॾिए थो पियो परदेही मुल्क में जेको ज़बान में नथो सम्झे असांजी, त उहे असांजी उनखे धुन खे छा ॿुधी ऐं महसूस कंदा? सही, मां त जॾहिं बि पंहिंजो फोक धुन ॻाए, पंहिंजी फोक धुन ॻाई आहे उन्हनि जे साम्हूं, त मूंखे पाण ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त मां एॾो गुम थी वेंदो आहियां माण्हुनि में जो मुंहिंजी पाण दिलि झूमण लॻंदी आहे। अरबनि खे असीं पाण ॾिठोसीं, अरबनि मूंखे गाॾियुनि जी चाबियूं ॾिनियूं हुयूं। अच्छा, हालांकि कुझु सम्झ न पिया, पर पंहिंजो फोक एॾो रिच आहे जेको बि माण्हू जिते वेठो हूंदो त पंहिंजे लेखे झूमंदो। अलारा इहो सिंधी ॿोलीअ जी जेके धुनियुनि जो हिकिड़ो कमाल आहे, उहो मख़सूस असरु आहे। त एॾे असरु हूंदे इहो छो आहे त असां पंहिंजी फोक धुनियुनि खे छॾे असां जेके आहिनि फिल्मी अंदाज़ में ॻाइण खे पसंदि कयूं था पिया, जॾहिं त असांजी पंहिंजी जेका पाड़ आहे उहा एॾी मज़बूत आहे। ऐं इहो हिकिड़ो अहिड़ो रहमान सवाल अथव जेको असांखे महसूस बि थींदो आहे। हिकिड़े दफ़े अरबन खां पुछियो मुंहिंजो भला छा मुंहिंजी ज़बान जेको असीं ॻायूं था लैंग्वेज तव्हांखे सम्झ में थी अचे? चई असांखे सम्झ में नथी अचे, बाक़ी जेकी तूं रड़ ऐं दा थो करीं जेके मां पंहिंजा आलाप कंदो आहियां या हाई पिच ते खणी वेंदो आवाज़ त असांखे ख़बर न आहे अलाए छा थो थिए, असीं पाण कुदरती झूमियूं था पऊं। हिकिड़ी त इहा ॻाल्हि त असांजूं जेके धुनूं पुराणियूं आहिनि उन्हनि खे ॻायो वञे, इन सिलसिले में तव्हां का कोशिशि कई आहे या इरादो आहे? हा, मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे त जेके बि पंहिंजी पुराणी धुनूं आहिनि, छो त उन वक़्तु कुझु रिकॉर्डिंग जो सिस्टम कुझु ॿियो हो।
हाणे कुझु ॿियो मॉडर्नाइज़ तरीक़े साउंड वग़ैरह निकिता त इन करे मां हर कैसेट में हिकु या ॿ गीत साईं लतीफ़ जो रखंदो आहियां। ढोल फ़क़ीर जो मूं हिकिड़ो ॻायो आहे हिकिड़ी ॻाल्हि चवां मन का मुहबत वाह, जंहिंजी म्यूज़िक तव्हां ॾिसंदो त मॉडर्नाइज़ बि आहे, रचा वारी आहे, जंहिंमें उस्ताद ज़फ़र अली काफ़ी महिनत कई आहे। अच्छा, त हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त असां पंहिंजे मौसीक़ी में जेके ॿोल चूंडियूं था उन ॿोलनि चूंडण वक़्तु तव्हां छा सोचींदा हो त तव्हां वटि कहिड़ा ॿोल हुअणु घुरिजनि? मां त इहो सोचींदो आहियां त नवाण हुजे, उहो लफ़्ज़ हुजे जेको अॻु में मतिलबु एतिरो इस्तेमालु थियल न आहे, आम सम्झी सघे। जीअं असीं ॻायूं त अॻिलो सोचींदो रहे त हाणे ही छा चवंदो, हाणे ज़बान मां लफ़्ज़नि जी अदायगी छा थींदी, लफ़्ज़ छा आहिनि। जेको ॿोल आहे उन जे आधार ते तव्हां धुन ठाहियो या धुन ठाहे पोइ ॿोल जेके आहिनि उहे ॻोल्हियो? न तक़रीबन पहिरियों जॾहिं ॾिसंदा आहियूं न लफ़्ज़ पाण ॻाल्हाईंदा आहियूं साईं। हा, लफ़्ज़ जॾहिं साम्हूं असांजे ईंदा आहिनि त लफ़्ज़ पाण ॻाल्हाईंदो त असां चवंदा आहियूं त हिनखे धुन बीहारी ॾियूं बयान थिए जो लफ़्ज़नि सां इंसाफ़ थिए। वाह, त शाइरी तव्हां कंहिं कंहिं जी ॻाई आहे? कहिड़ा शाइर जेके तव्हां जिनखे पंहिंजे शुरूआत में त मूं जेकी घणी शाइरी कई जाहिद शेख जी, नौजवान मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे जेके नई टही जा नौजवान छोकिरा आहिनि उहे बि तमामु सुठो था लिखनि था। पोइ शुरू में जेकी मूं ॻाई जाहिद शेख जी, हुन खां पोइ शेख अयाज़ जी, उस्ताद बुखारी, हलीम बाग़ी, मुख्तियार मलिक साहिब जी हाणे कोशिशि आहे। रवाना जी जीअं तव्हां कॾहिं मेल फीमेल जी ॻायो आहे? मां न, हींअर लोकतमा शइ रिकॉर्डिंग थी उत्तमा मतिलबु जूट में ॻायो पंहिंजे आपदा प्रेम सां। अच्छा, अव्हांखे आपदा परवीन जहिड़ी महान जी रागी सां फनकारा सां कीअं महसूस थियो? अधी आपदा तमामु शफ़क़त वारी निगाह सां मूंखे ॾिसंदी आहे। जॾहिं बि मां मिलंदो आहियां मां तमामु घणी हुनजी इज़त कंदो आहियां ऐं हमेशह मूंखे जेके उहो गाइड कंदी आहे पंहिंजे नफ़न में कि तव्हांखे हीअं ॻाइणु घुरिजे, तव्हांखे हीअं ॻाइणु घुरिजे। यकीन कयो मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। न त असांजो हीउ जेको ॻाइण वारो सिलसिलो आहे न, ख़ासि तौर ते मां त मेजॉरिटी जेकी ॾिठी आहे पंहिंजनि फनकारनि में जेलस माइंडेड तमामु घणा हूंदा आहिनि। हसद अहिड़ो हूंदो आहे, स्टेज ते ईअं वठंदा आहिनि ॼण त मिल्कियतनि ते जहिड़ो थियो आहे। बाक़ी असां फनकारनि खे इहो सोचणु घुरिजे त असीं पढ़ियल लिखियल आहियूं, असांखे पाण में हिक ॿिए सां कुर्ब सां हलणु घुरिजे, छो त फंक्शन में हज़ारे माण्हू असांखे ॾिसण लाइ ईंदा जी, ऐं असांखे घुरिजे त फनकारनि जी पाण में मोहबत एतिरी हुजे जो माण्हू ई सम्झनि त वाक़ई जहिड़ो हिननि जो आवाज़ आहे ओड़ा ई अंदर जा बि आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधायो त असांजा फनकार आहिनि, उनमें केतिरा अहिड़ा फनकार आहिनि जेके तमामु सुठो फन रखनि था पिया, झुनड़ा थी विया आहिनि, उन्हनि जी सहायता जी ज़रूरत आहे। जेतोणीकि असां ॾिठो आहे त असांजा फनकार पंहिंजे उरूज वारे दौर में तमामु गच पैसो कमाइनि था, पोइ हू जेके आहिनि छो ॿियनि ॾांहुं वधाईंदा आहिनि त हुननि जो इलाज या कंहिं ॻाल्हि में उन्हनि जी मदद कई वञे? इहा वाक़ई तव्हांजो सुवालु सही आहे, पर जॾहिं माण्हू खे पंहिंजो टाइम अचे थो न, जॾहिं हुनखे कुदरत ॾिए थी त उन वक़्तु पाण खे संभाले नथा। उहे ईअं था सम्झनि त असां हमेशह ईअं हूंदासीं जी, बाक़ी ईअं न आहे। इहा हिकिड़ी लहर आहे, हुनमें जेकॾहिं हुनखे कुदरत जे तरफ़ां कुझु अति थिए थो पैसनि जो फिनेंशियली मतिलबु त हुनखे घुरिजे थो पाण खे संभाले। ईअं बि थी सघे थो त जेके बि तव्हां ॻाइण वारा आहियो, ख़ासि तौर ते जेके अहिड़ी सोच रखो था, समझदार आहियो, त उहे गॾिजी को अहिड़ो इदारो या को अहिड़ो तरीक़ो अख़्तियार कयो जो पंहिंजे झुनड़नि जी मदद करे। बिल्कुलु, असां पाण सोचूं था त पढ़ियल लिखियल आर्टिस्ट असां पाण में गॾिजी कुझु न कुझु पंहिंजनि लाइ। ॿियो हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा बि त आहे त फनकार जेको आहे न भाउ, त हर नई राति नवां नवां माण्हू हुनखे मिलनि था, पोइ जुदा जुदा नेचर, उन में फनकार खे घुरिजे त पंहिंजे कैरियर जो बि ख़्यालु करे, पंहिंजे करेक्टर जो बि ख़्यालु करे, ऐं कंहिंसां बि मतिलबु त अहिड़े नमूने न ॻाल्हाए, छो त जुदा जुदा फैल जा माण्हू मिलनि था, पर हुनखे घुरिजे थो पाण ॾाढो केयर तरीक़े सां हली ऐं पाण पंहिंजो सॼो तवजो पंहिंजे फन ते, फन जी दुनिया में अर्बे छॾे पाण खे। हा बिल्कुलु। तव्हां पंहिंजे फन जे वुसअत जे लाइ या पंहिंजे फन खे वधाइण जे लाइ कहिड़ियूं कोशिशूं कंदा रहिया आहियो? पाण कुझु ॿुधो आहे ॿियनि खे ॿुधाइण, या अगाट्रा जेके आहिनि असांजा फनकार आहिनि,
सिंधी ॿोली जा हुजनि या ॿियनि ॿोलियुनि जा उन्हनि जे मुतालिक़ थोरो ॿुधायो त तव्हां कंहिंखे ॿुधो? बहरहाल मां जा जेके मतिलबु ज़हनी उस्ताद आहिनि जंहिंखे ज़हनी तरीक़े सां मां ॿुधंदो आहियां उन्हनि जी पुराणी केसेट्स मां तक़रीब मां ॿुधंदो रहंदो आहियां पोइ उन्हनि मां जेके मूंखे शयूं पसंदि ईंदियूं आहिनि उहो मां कलेक्ट कंदो आहियां। उन्हनि जा नाला ऐं नंढो हूंदोसि त ढोल फ़क़ीर तमामु घणो ॿुधंदोसि छो त ढोल फ़क़ीर में हिकिड़ो तमामु घणो फोक अंदाज़ जो जेको रिच मतिलबु हुनजो आहे ऐं हुन खां पोइ जेके बि पंहिंजा आहिनि माई भाॻे खे बि मां तमामु घणो ॿुधंदो हुउसि। तव्हां असर कंहिंजो वधीक क़बूल कयो आहे? वधीक ढोल फ़क़ीर। अच्छा, तव्हांजो ॻाइण में ऊचाई घणी आहे, तमामु घणो आलाप आहे, त इहो अंदाज़ तव्हांजो पंहिंजो आहे या कंहिंखां क़बूल कयो? इहो कुदरती आहे मूंखे, मां त ईअं थो सम्झां। अच्छा, लाज़मी आहे कंहिंखे ॿुधी कुझु न कुझु मतिलबु परॾेही मूसीक़ी भला तव्हां का ॿुधी या हुनजो असर तव्हां? हा, मां कंट्री सॉन्ग्स ॾाढा ॿुधंदो आहियां। अच्छा, कहिड़ा कहिड़ा मतिलबु ख़ासि तौर ते अमेरिका जा जेके पुराणा ॻाइणा आहिनि। अच्छा, हींअर जदीद ॻाइणा जेके आहिनि उते जिन में हुल हंगामो आहे उहे बि ॿुधो? साईं अॻे ॾिसो न स्लो टेम्पो जा गाना हूंदा, जीअं नओं दौर ईंदो थो वञे त नवां थींदियूं पर हाणे जेको फास्ट दौर आहे, हा फास्ट दौर आहे, हींअर माइकल जैक्सन जहिड़ा जवान अची विया आहिनि मैदान ते। हा, ऐं उनजो असर तव्हांखे न उन्हनि जी बि के शयूं मां मतिलबु त ज़हन में वठंदो आहियां छो त उन्हनि खे बि त के लाइक कनि था न। घणा शइ हूंदी अहिड़ा घणा गाना आहिनि जेके फास्ट टेम्पो में मां ॻाया आहिनि। रवाना ॻाल्हियूं तव्हां सां जेके असां कयूं आहिनि तमामु घणियूं आहिनि ऐं उन स्टूडियो में लॻियल घड़ियाल तरफ़ तां जेकॾहिं ॾिसंदो त मोती माला जो वक़्तु पूरो थो थिए त अव्हां जूं बाक़ी जेके ॻाल्हियूं आहिनि असां पंहिंजे ॿुधंदड़ साथियुनि खे इनशा अल्लाह ताला ईंदड़ अंगारे ते साॻे ई हिन सिलसिले माण्हू मयादार में ॿुधाईंदासीं ऐं हींअर तव्हांजी हिकिड़े ॻायल मौसीक़े जे इस्म जूं झलकियूं। भेरो बना
लही तेर वेंदा रही सिज वेंदो लही तेर वेंदा रही रात आई वई तू न आए कही मात में मेंदरा साची रोंदी रही मात में मेंदरा साची रोंदी रही मात मोहतरम साथियों ही बखील खुशी ख़याज़ जो ऐं वाइदे मुताबिक़ ईंदड़ अंगारे ते साॻे ई सिलसिले माण्हू मणियादार में रहमान मुग़ल जो बाक़ी इंटरव्यू बाक़ी ॻाल्हियूं असां रिकॉर्ड करे वरितियूं आहिनि अव्हां खे इंशाअल्लाह ज़रूर ॿुधाईंदासूं हींअर